शहदादपुर में GDA, जमायतुल उलमा इस्लाम, PTI, जमात इस्लामी, क़ौमी अवामी तहरीक समेत इत्तेहादी पार्टियुनि पारां कराची में औरतुनि ते तशद्दुद ऐं इलेक्शन में मुबैना धांधली के ख़िलाफ़ ऐलानियल कारे ॾींहं जे सिलसिले में प्रेस क्लब के अॻियां फ़कीर मोहम्मद बख्श ख़ासकेली, महमूद अली वसाण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन कमीशन जेका इलेक्शन थी आहे हिते उन जी जेका धांधली थी आहे, जेको हिते फराड कयो वियो आहे, उन सिलसिले में उन जे जेके ऐं उन खां पोइ जेको कराची में जेके नियाणियुनि जे मथां या जेको असांजो पंहिंजो मौलवी साहिबु असांजो जेको रशीद साहिबु पंहिंजो सभिनी जे मथां जेको दहशतगर्दी थी है अल्लामा राशिद साहब ते, उन जे सिलसिले में उन जे बारे में वो एहतजाज कयूं था बाबा इहो दहशतगर्दी गुंडागर्दी बंदि कयो, पुलिस गर्दी बंदि कयो। असां पुरअमन रहणु चाहियूं था ऐं पुरअमन एहतजाज कयूं था। इंशाअल्लाह ताला असां जेको आहे सो जेके बि असांजा आहिनि इलेक्शन में जेके असां वटि गवाहियूं शाहिदियूं आहिनि उन जे लाइ को अहिड़ो इदारो क़ाइमु कयो वञे या अहिड़ो को जुडिशनल कमीशन बनायो वञे जंहिंमें उन्हनि खे असीं साबित करे ॾेखारियूं त हिते हिते धांधली थी आहे। असां वटि गवाह भी आहिनि, शाहिदियूं भी आहिनि। अॼोको एहतजाज यौम सियाह कारे ॾींहुं मल्हाइण जे हवाले सां आहे। GDA, JUI समेत जमात इस्लामी समेत तमामु तंज़ीमूं गॾु आहिनि। अॼु न सिर्फ़ु शहदादपुर में बल्कि पूरो सिंध सरापा एहतजाज आहे, अवामुन नास एहतजाज आहे। असांजो मुतालबो इहो आहे त जेको 8 फरवरीअ ते इलेक्शन थियो फॉर्म 45 जे मुताबिक़ फ़ैसिला ॾिना वञनि, पोइ जेको बि जिते खटे थो उन हवाले सां उते उन्हनि खे खटण जे ॾिनी वञे। ऐं उन सां गॾोगॾु जेका पुलिस गर्दी थी आहे राशिद सुमरे साहब जे मथां, उन जे कारकुननि जे मथां जेके हमला थिया आहिनि उन्हनि शाइरा फैसल ते, उन जी बि असां मज़म्मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त जेको मैंडेट आहे अवाम खे उहो अवाम खे मैंडेट ॾिनो। जीअं त तव्हांखे ख़बर आहे इलेक्शन 8 फरवरी ते 2 नंबर इलेक्शन थियो, अवाम जो मैंडेट तव्हांखे ख़बर आहे अवाम के सां गॾु हुई। तव्हां बि तीजा शहरी आहियो, सहाफ़ी आहियो, मोज़िज़, तव्हां ख़बर आहे त अवाम के सां गॾु हुई। हिननि राति जो असां तक़रीबन 11 ताईं खटियासीं पे, हिननि 2 बजे खां पोइ पंहिंजो रिज़ल्ट फिराए 6 बजे खटिया आहिनि। ऐं उहो कीअं खटिया आहिनि, इन्हनि जो आरो हिननि खटायो आहे। वोट हिननि कोन मिलियो आहे, हिनखे वोट मिलिया त 11 बजे वोट हिनखे मिलिया, राति जो 3 बजे वोट मिलिया हिननि खे। तंहिं करे असां हिनखे मुस्तरद कयूं था ऐं हिनखे नामंज़ूर असांखे आहे। आज का एहतजाज जैसा कि सबको मालूम है कि जो 8 फरवरी को इलेक्शन का जो ड्रामा रचाया गया था, जिसे जाली इलेक्शन और चोर इलेक्शन का भी नाम दिया जाए तो ये भी छोटा नाम है उसके लिए, तो उसके ख़िलाफ़ पूरे सिंध में एहतजाज किया जा रहा है। और इस अवाम का ये मुतालबा है कि उनके मैंडेट को, उनके मुंतखब ज़दा लोगों को जो जाली तरीके से हराया गया है उनको बहाल किया जाए। फॉर्म 45 के एक इलेक्शन होता 8 फरवरी को, एक फिर इलेक्शन हुआ 9 फरवरी को। हम जो ये 9 फरवरी को उन्होंने लेके आए, जिसको अवाम ने वोट दिया 8 फरवरी को, जिनको ये उसके इन्होंने मुखालफत करके जो 9 फरवरी को उन्होंने अपना एक सिस्टम चलाया जिसके तहत ये हुकूमतें बनवाई हैं, जिसके तहत ये हारे हुए नुमाइंदों को जिता कर उन्होंने सबने बिठाया। तो अवाम सरापा एहतजाज। इलेक्शन 8 और 9 फरवरी को हुआ है। ये इलेक्शन एंटी स्टेट इलेक्शन था, जो कि हमने ये तो सुना था कि एंटी ड्रग्स भी होता है, एंटी करप्शन भी होता है। एंटी स्टेट माना मुल्क के ख़िलाफ़ इलेक्शन इसलिए कहेंगे कि जो लोग जीते हैं उनको हरा दिया गया। पाकिस्तान में इलेक्शन जे धांधली ज़्यादा इलेक्शन जे जेके हिननि हलफ़ खणिया उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। ऐं हाणे इन्हनि खे इहो सोचणु पवंदो त हाणे धांधली न पर धांधलो थियो ऐं उन खां कमु चढ़ी वियो आहे। हाणे ही बिल्कुलु उघाड़ा थी विया आहिनि। हाणे इन्हनि लाइ हिकिड़ो मशवरो आहे त हाणे ही जेके हिननि जा जेके हैंडलर ऐं जेके हिननि लाइ हाणे जेको लख वोटरनि ते जेको डिफरेंस आहे उन्हनि खे बि हिननि जेको आहे ईअं मटाए छॾियो आहे। त छा हीअ आवाम एतिरी बेवकूफ़ हाणे न रही आहे। कैमरामैन अब्दुल हकीम मंगी सां गॾु शाद अली मंगी, KTN न्यूज़, शहदादपुर। खौफ़ खां JUI जे हिकिड़े शद ते
तव्हां खां कुर्सियूं छॾाई बीठियूं वञनि, तव्हां चयो सिलेक्ट ॻाल्हियूं छो करे? तव्हां बि हिन मुल्क जा जेके आहियो नौकर आहियो, तव्हां हिन मुल्क जे अवाम तव्हांखे टैक्स मां पैसा ॾिए थो, उन पैसनि मां तव्हांखे पघारूं मिलनि थियूं, उन पैसनि ते तव्हां